सेवन मां वाके ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन तालके में साल 2022 जी ॿोॾे पूरे तालके खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। उन सां गॾु तालका सेवन जे क़दीमी ॻोठ टिलटीअ खे बि सख़्तु मुतासिर कयो। टिलटी ॻोठ जे कलंदरी कॉलोनीअ जे रहवासियुनि जो थरदीप NGOs जे तरफ़ां टिलटी UC ते मुक़ररु थियल इंजीनियर सदाकत जतोई, जेको कलंदरी कॉलोनी टिलटीअ जे रहवासियुनि खां रिश्वत घुरी रहियो आहे, त अव्हां मूंखे कुझु पैसा ॾियो त पोइ अव्हां खे घरनि तइमीर करण लाइ पैसा जारी करायां। अहिड़नि नाजाइज़ुनि जे करे कलंदरी कॉलोनी टिलटी जे रहवासियुनि उन थरदीप जे मुक़ररु कयल इंजीनियर सदाकत जतोई ख़िलाफ़ टिलटी भान लिंके रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। परेशान करे मारियो 50 करे विया तेल भराए 5 सौ जो सब जेको मोटाए छॾी न। जतोई